अस्सलाम वालेकुम, मां आहियां गफ़ूर चांद। चैनल अवां ॾिसी रहिया आहियो सवाद में अवां जी आज अॼु अव्हांखे ठाहिणु सेखारियूं था स्पेनिश आमलेट। मां मौजूदु पंहिंजे बाग़ीचे में। हिन खे जेकॾहिं मां एज़ स्पेनिश आमलेट चवां, स्पेनिश आमलेट वांगुरु या उन जहिड़ो ओड़ी रेसिपी सां त वधीक बहितर थींदो, छाकाणि त उहो एतिरो पकल या कड़क या सोक या न कंदा आहिनि, हू घटि कुक कंदा आहिनि। पर पाण हिन खे सिंधी टच ॾियूं था, सिंधी मसालनि जे इस्तेमाल सां पाण हिन खे ख़ूबसूरत कयूं था स्पेनिश आमलेट खे। त जनाब, पाण हिकिड़ो पैन था खणूं ऐं उन पैन में पाण विझूं था आयल खे, ऐं उन आयल में पाण शामिलु कयूं था आलू। ही मूं नंढा नंढा करे जेके आहिनि उहे कटिया आहिनि। ही 2 आलू हुया जेके, या बटालू या पटाटा जेके आहिनि उहे विचोली साइज़ जा। हिननि खे पाण फ्राए कयूं था, ऐं हिते असां लॻभॻि जेको आहे 70% फ्राए कंदासीं, ऐं उनखां पोइ ॿियूं शयूं हिन में जेके शामिलु थींदियूं। अॼु मौसमु ॾाढो ख़ुशगवार आहे, ख़ूबसूरत आहे, आसमान ते बादल छायल आहिनि। ऐं असां तव्हांखे सदाई गुज़ारिश कंदा आहियूं, सिंधी यूट्यूबर्स जी हिमत अफ़ज़ाई ज़रूरु कयो, ऐं सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, यकीननि हितां कुझु न कुझु तव्हांखे सिखण जे लाइ मिलंदो हूंदो। त दोस्तो, असांजा जेके आलू आहिनि उहे फ्राए थी रहिया आहिनि। असां हिननि खे 70% हिते ई फ्राए कंदासीं। उनखां पोइ असां शामिलु कयूं था हिन में बसर। ही तक़रीबन हिकिड़ो वॾी साइज़ जो बसर आहे, उहो पाण हिन में शामिलु कयो आहे, ऐं हिन खे पाण पचायूं था। हिन में ॿियूं शयूं बि जेके आहिनि उहे शामिलु करणियूं आहिनि। त जनाब, हाणे पाण हिन में शामिलु कयूं था लूणु। मां लूण जो मिक़दारु तव्हांखे हमेशह चवंदो आहियां त पंहिंजे ज़ाइक़े मुताबिक़ विझंदा कयो, जेतिरो तव्हांखे पसंदि हुजे। हैड जेको आहे हिन जे रंग खे ॾाढो ख़ूबसूरत कंदी, हिन जे ज़ाइक़े में बि जेको आहे मज़ो थी वेंदो। ऐं जीरे जी त तव्हांखे ख़बर आहे, उहो जॾहिं आयल में पचंदो आहे बोड़ में, त केॾो हुनजो मज़ो हूंदो आहे। थोरा ॾर थियल मिर्चा पाण हिन में शामिलु कयूं था। हिन खे पाण घणो स्पाइसी नथा कयूं, तव्हांजी मर्ज़ी आहे जेतिरो करणु चाहियो। थोरा पाण हिन में कारनि मिर्चनि खे बि शामिलु कयूं था। यानी कि कुक करण खां पहिरियां हिननि खे मसालनि खे मिलाइण खां पहिरियां टमाटर हिन में शामिलु कयोसीं। टमाटर जो ॿिज पाण कढियोसीं, सावा मिर्च ऐं सावा धाणा पाण हिन में विधासीं। त पाण हिन खे ख़ूब घुमायूं था, ऐं हिन खे असां जॾहिं घुमाए वठंदासीं त ही सभु मसाला जेके आहिनि गॾिजी वेंदा। पाण हिन खे ढक ॾेई पचाईंदासीं। ऐं जनाब, मां मौजूदु आहियां पंहिंजे बाग़ीचे में। ही मौसमी गुल आहिनि, ऐं गर्मी जे मौसम जा ई गुल आहिनि, ऐं इलाही सारा हिन में कलर आहिनि। मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त जिते जिते माण्हू रहनि था उते उन्हनि जो बाग़ीचो हुजे, ख़ूबसूरत वण टिण ॿूटा हुजनि। ऐं मां हमेशह ईअं कंदो रहंदो आहियां। गुलनि सां मूंखे इलाही सारो प्यारु आहे, जीअं कुकिंग सां आहे। त पाण पंहिंजे हिन बोड़ जो जेको स्पेनिश आमलेट तयारु करण लाइ जेको बैटर पाण तयारु करे रहिया आहियूं, उनखे चेक कयूं था। जेकॾहिं अव्हां चाहियो थी, हिते बि मुकमिल क़िस्म जो हिकिड़ो बोड़ आहे, पर असांखे छाकाणि त स्पेनिश आमलेट या एज़ स्पेनिश आमलेट ठाहिणो आहे, उनजे करे असां हिन खे फुल कुक कंदासीं। तव्हां हिकिड़ी शइ नोट कई हूंदी त मूं हिन में पाणी न विधो आहे, ऐं मां हिन में पाणी बिल्कुलु न विझंदुसि। पाणी असांखे हिन में हरगिज़ न आहे विझणो। असांखे ही 100% कुक करिणो आहे, छाकाणि त ही स्पेनिश आमलेट ठहिणो आहे। ही कुक थी चुको आहे त पाण लायूं था हिन खे हिकिड़ी प्लेट में, ऐं हिन खे ठारण लाइ रखूं था। हिन में जेको गिहु हूंदो उहो पाण अलॻि करे वठंदासीं। त जनाब, उन खां पोइ पाण हिकिड़ो 3 अंडा खणूं था, उन में थोरो लूणु विझूं था, ऐं असां हिन खे फेंटियूं था। ख़ूब हिन खे पाण जेको आहे घुमाईंदासीं, ऐं हिन जे घुमाइण सां हिन जे मथां जेका झग ठहंदी आहे उनजो ठहणु निहायत ज़रूरी आहे। पाण हिन में थोरो हैड विझूं था, छाकाणि त मां चाहियां थो त हैड जो रंग जॾहिं हिन ते चढ़ंदो त हीउ ॾाढो ख़ूबसूरत थी वेंदो। ऐं हाणे ई ॾिसो हिन जो केतिरो ज़बरदस्त रंग आहे। पाण आलूअनि में बि हैड खे विधोसीं। हैड ॾाढी मुंहिंजी पसंदीदा आहे। ॾिसो हिन जे मथां बिल्कुलु झग ठही वई आहे, त हू असांजे इहा झग ठहण जो मतिलबु इहो आहे त असांजे आने खे नरम कंदी। ऐं हाणे इहे 3 बेदा जेके आहिनि असां शामिलु कया आहिनि पंहिंजे आलूअनि, टमाटरनि, ऐं जेको बसरनि वारो पाण ही मिक्सचर ईअं खणी चऊंसि, उहो जेको ठाहियोसीं, पाण हिन खे ख़ूब गॾायूं था। मां ही थोरो हिन में शामिलु कयो आहे मिक्सचर। तव्हां चाहियो त घणो बि शामिलु करे सघो था, ऐं तव्हां चाहियो त अंडनि जो तइदादु या बेदनि जो तइदादु बि घटाए सघो था। हीउ जेको बैटर असां ठाहियूं था, हिन में जेकॾहिं 2 अंडा विझूं हा तॾहिं बि ठीकु हो। ऐं जनाब, हाणे पाण पेन खे कयूं था ग्रीस, ऐं आयल सां ग्रीस कयूंसि था। अञा बाहि न ॿारी आहे, मां तव्हांखे इहो ॿुधायां, छाकाणि त हीअ सेटिंग असां हिन जी मुकमिल कंदासीं, ऐं उनखां पोइ ई बाहि ॿारींदासीं। हीअ बैटर मुकमिल तौर ते थधो करणु ज़रूरी आहे। उनखां पोइ ई हिन में जेके आहिनि अंडनि खे शामिलु कयो वेंदो। त पाण हिन जी कयूं था सेटिंग, त जीअं हीअ आउट न थिए, ऐं जेकॾहिं आउट थी वियो त हीअ टुटी वेंदो, ऐं जेकॾहिं हीअ टुटी वेंदो त पोइ हिन जी जेका शकिल आहे उहा बि सुठी न रहंदी।
स्पेनिश आमलेट बुनियादी तौर ते हू हल्को कलर ॾींदा आहिनि उनखे, तमामु घटि कुक कंदा आहिनि, पर पाण हिनखे सिंधी स्टाइल में फुल कुक कंदासीं। हिन जो हेठे पासे खे त फुल कुक कंदासीं, बाक़ी मथे खे जेको आहे कुझु उन खां घटि कंदासीं। पाण ढक ॾेई कुझु वक़्तु पचायो ऐं तक़रीबन 3-4 मिंटनि खां पोइ इनजो ढक लाहे मूं ॾिठो, हिनखे चेक कयो, वरी पाण हिन ते ढक रखूं था। हीअ तक़रीबन 10-12 मिंट जेको आहे इन सूरत हाल में वठी वेंदो। हीअ था ॾिसो त हिन जे मथां जेको आहे ॼमणु शुरू थी वियो आहे अंडो। बाहि असांजी बिल्कुलु हल्कड़ी अथव। हीअ ॾिसो असां हिनखे घुमाए ॾिसूं था थी उनजो तरो वग़ैरह नथो लॻे। हिन में आयल पहिरियां बि घणो ऐं पाण हिनखे उथारण जो हाणे हीउ तरीक़ो हिन जे मथां रखूं था, हिकिड़ी प्लेट जेका उनजे साइज़ जी आहे, ज़ोर सां उनजे मथां हथु रखूं था ऐं पंहिंजे पेन खे पाण पलटे वठूं था। त जनाब हीउ ॾिसो असांजो अंडो जेको आहे उहो उनजी साइड तब्दील करण वारो ही अमल, ही जेका ट्रिक आहे उहा ज़बरदस्त तव्हांखे ज़हन में अची वई हूंदी। त दोस्तो सब्सक्राइब करणु ऐं लाइक ऐं शेयर करण जी मां गुज़ारिश तव्हांखे हमेशह कंदो आहियां। स्पेनिश आमलेट सिंधी टच सां तयारु थी रहियो आहे। हीअ जेकॾहिं तव्हां कॾहिं न खाधो आहे त हिनखे ज़रूरु खाइजो। ऐं मुंहिंजे ख़्याल में असांजो इहो मथियों पाचो पची चुको, छाकाणि त इनखे घटि पचाइणो त पाण हिनखे उथारे वठूं था। ॾिसो हेठां जेको हिन जो कलर बिल्कुलु कड़क हुयो, हीउ उअं ई वधीक नरम न आहे, पर पंहिंजी सिंधी टच सां आहे। तव्हां हिनखे ईअं बि खाई सघो था, चांहि वक़्तु बि खाई सघो था, ऐं जनाब हिनखे तव्हां हीअं कटे हिन जा टुकड़ा बि करे सघो था। हीउ बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे ऐं सची ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त ॾाढो मज़ेदार आहे। अॼु खां 4-5 साल पहिरियां मूंखे जॾहिं दोस्त ई रेसिपी ॾिनी हुई त मां हिनखे अक्सर पंहिंजे घर में ठाहे खाईंदो आहियां, या घर में ठहंदो रहंदो आहे, महिमाननि खे बि सर्व थींदो आहे। त जनाब ही तयारु थी वियो असांजो, हीअ असांजी प्रेज़ेंटेशन, हीअ असांजी पेशकश, हीअ ॾाढो ज़बरदस्तु आहे। तव्हां हिनखे कीअं बि खाई सघो था। त ॾिसंदा रहो सवादु। इजाज़त ॾियो गफ़ूर चांद खे, वरी कंहिं ॿिए रेसिपी सां मिलंदासीं।